अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां जो पंहिंजो चैनल दूध का दूध पानी का पानी। अॼु वरी आहे असां वटि नई कहानी। तव्हां मुंहिंजे पोयां हीअ बिल्डिंग ॾिसी रहिया आहियो, इहा आहे गर्ल्स हाई स्कूल लाइकपुर जी। हूअं त असीं केतिरे भिट करे वीडियो कोन ठाहींदा आहियूं कंहिं बि शख़्सियत ते, पर अॼु मजबूर तव्हीं पोयां स्कूल ॾिसी रहिया आहियो त हीअ स्कूल कहिड़ी ज़बूर हालत में आहे। सफ़ा माना अहिड़ो लॻो पियो आहे अलाए छा छा हिन स्कूल में थिए पियो। अॼु ताईं असांखे इहा ख़बर न आहे त हिन में केतिरा टीचर्स आहिनि, पटियाला आहिनि, चौकीदार आहिनि, पर उहे नाले खे आहिनि, असां नथा सुञाणूं उहे किथे आहिनि, कीअं आहिनि। सैलरियूं खणनि पिया ऐं नियाणियूं असांजूं जेके आहिनि उहे घरनि ताईं महदूद आहिनि, कमनि कारनि में न पढ़ाई आहे न तइलीम आहे। माना छोकिरियुनि जी ज़िंदगी तबाह लॻी पई आहे। जीअं हींअर ताज़ो सिंध हुकूमत बायोमेट्रिक वारा रखिया आहिनि। बायोमेट्रिक वारा किथे आहिनि? जेकॾहिं आहिनि त पोइ छा हीअ स्कूल उन्हनि खे नज़र कोन थो अचे? हिन में वेठल टीचर्स नज़र कोन थियूं अचनि? जा हीअ जेकी बिल्डिंग तबाह लॻी पई आहे इहा उन्हनि खे नज़र नथी अचे? वॾे अफ़सोस सां अॼु असांखे हीअ वीडियो ठाहिणो पियो पवे असांजे शहर लाइकपुर जो। तव्हांखे वीडियो ॾिसी ख़बर पइजी वेंदी ऐं अंदाज़ो लॻी वेंदो त असांजे शहर सां असांजी नियाणियुनि सां केतिरी ज़्यादती थी रही आहे। पर मजाल को असांजे ॻोठ जो माण्हू हिन जे कंहिंजे आवाज़ उथारे, कंहिंजे ख़िलाफ़ु उहा आवाज़ उथारे, या को हिन स्कूल जो फ़िक्रु हुजे कंहिंखे, या कंहिं नियाणीअ जो फ़िक्रु हुजे। तव्हांखे वीडियो ॾेखारींदासीं ऐं हिते छा छा थिए पियो उहो ॾेखारींदासीं ऐं पोइ तव्हां अंदाज़ो लॻाइजो त केतिरियूं नियाणियुनि जूं ज़िंदगियूं हिते तबाह थी रहियूं आहिनि, केतिरे शहरनि जूं हिते ज़िंदगियूं तबाह थी रहियूं आहिनि। अचो तव्हांखे वीडियो ॾेखारियूं। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। साईं ही गर्ल्स हाई स्कूल आहे न लाइकपुर जो? जी हा। पोइ तव्हां हितां अंदरि छा पिया कयो? आऊं मिड़ी जंग जे ख़्याल सां वियो हुउसि। तव्हांखे शर्म कोन थो थिए? तव्हां अछी ॾाढ़ी वारा तइलीम जो हिकिड़ो इदारो लॻो पिया, हुन में जंग जो ख़्यालु करणु विया? ही तव्हांखे तइलीम जो इदारो थो लॻे नी? ही तइलीम जो इदारो, ही तइलीम जे लाइक़ु आहे? तुंहिंजी हालत ॾिसो, हीअ चिट जी हालत ॾिसो, हीअ हालत ॾिसो। हीअ हिननि ई कमनि लाइ पतो आहे, बाक़ी बाबा कहिड़े कमनि लाइ पतो आहे? न तव्हां कोन था चाहियो त तव्हांजूं नियाणियूं पढ़नि ऐं तइलीम हासिलु कनि हिते? बाबा केरु कोन चाहींदो त असांजूं नियाणियूं न पढ़नि, पर हिते जी हालत इहा आहे हिन स्कूल जी, न मास्तर आहिनि, न पटेवाला आहिनि, न टीचर आहिनि। बाक़ी अलाए किथे न वञी, असांखे का ख़बर ई कोन्हे केॾां थियूं वञनि, छा आहे, केॾी महिल थियूं अचनि, केॾी महिल थियूं वञनि, असांखे कंहिं ॻाल्हि जी ख़बर कोन्हे। बाबा हाणे जा मुंहिंजी जान छॾ, आउं वञी थो पाणी पियो। यार हिननि माण्हुनि खे हाणे आउं छा चवां? तव्हां ॾिठो तरस खां या रहम खां हिननि माण्हुनि ते यार। ओए बाबा छा पियो करी? ओए चोरी पियो करी छा? छा चोरी करियां हिते यार? आऊं हिते अवां छॾियो छा आहे मुंहिंजे चोरी करण जे लाइ? छा तोखे लॻे थो असां चोर आहियूं? असां चोरी कयूं नी सभु? न तव्हां हिते मूंखे हींअर ॾिठो त तव्हां भड़की पिया। हीअ स्कूल जी ज़बूर हालत लॻी पई आहे। हिते टीचर्स अलाए केरु आहिनि, पटियाला चौकीदार अलाए केरु आहिनि, इहा कंहिंखे ख़बर कोन हुई। छा तव्हांजी नियाणियुनि जी तइलीम अमी हथ सां तबाह था करियो? अमी नथा पढ़ाइणु चाहियो? छो नथा अमी गॾिजी वञी कंहिंसां ॻाल्हायो, ही स्कूल चालू थिया ऐं नियाणियुनि जी तइलीम ते वठनि? छो असां माना भड़वा आहियूं? असां पंहिंजी नियाणियूं खणी हिते पढ़ायूं? बाबा तूं मुंहिंजी ॻाल्हि त बाबा ॿुध। आहे छा स्कूल में? आहे छा? न असां ॻाल्हि- पढ़ियासीं, बाबा- असांखे ड्यूटियूं मिलियूं। न न बाबा- असांखे ड्यूटियूं मिलियूं। बाबा तूं करी ॻाल्हि असां त सां ॿुध। ॻाल्हि, असां नियाणियूं खणी असल हिते ॻाल्हि ड्यूटियुनि जी- आख़िर स्कूल में आहे छा? साईं, 2 मिंट बाबा- मूंसां बाबा, ॻाल्हाइण। तव्हां एतिरो तव्हां न्यूज़र आहियो, तव्हां छा असांखे पहिरीं ड्यूटियूं अची ॾियो? साईं 2 मिंट मूंखे ॻाल्हाइण ॾियो। हक़ीक़त में सही आहे, स्कूल में आहे छा? न टीचर आहिनि, न को पटेल। असां कीअं पंहिंजी नियाणियूं पढ़ायूं? न बाबा बाबा साईं तव्हां स्कूल ॾिठो न? स्कूल तव्हां ॾिठो? स्कूल जी हालत तव्हां ॾिठी आहे? नाज़रीन तव्हां ने दोदे जवान जी हालत ॾिसी हिननि खे स्कूल जो को फ़िक्रु कोन्हे, नियाणी जो को फ़िक्रु कोन्हे। बाक़ी जेकॾहिं हिननि खां का सिधी सही सुबती ॻाल्हि पुछे त हे उल्टो ॿिए ते ई गरम थियो वञनि। इहो अव्हांखे 2 हमरा ॾेखारियासीं जेके तमामु जेको सो ग़लति हिकिड़ी सोच पाण ई खणी पिया हलनि। अञा अंदरि बिल्डिंग में अव्हांखे ॾेखारियूं था त कहिड़ियूं कहिड़ियूं शख़्सियतूं आख़िर हिन बिल्डिंग में मौजूदु आहिनि ऐं छा पियूं कनि। अचो मूंसां गॾु। नाज़रीन तव्हांखे ॾेखारियूं पिया स्कूल। हिननि ॿिनि सां पाण ॻाल्हि कोन कई, अञा अॻिते तव्हांखे ॾेखारियूं था। पोयां हिकिड़ो असांजो जवान अचे पियो, न पुछा छा करियूं आख़िर इहो छा पियो करे। अचो अव्हां मिलायूं हुन सां। अस्सलाम वालेकुम साईं। अस्सलाम वालेकुम साईं। साईं तव्हां छा पिया करियो हिते? साईं तव्हां हिते छा पिया करियो सरकारी बिल्डिंग में? अला मूं कोन पटियो, आऊं हींअर हुतां चढ़ियो। पटियो न, तव्हां ते सरकारी बिल्डिंग में छा पिया करियो? आऊं सिगरेट पियो पिया। सिगरेट?
हे सिगरेट में छा आहे? हिन में तुमागा नशे जी हालत में बि तव्हां मूंखे लॻो। न न न असीं पियूं चर्स। हा हा, ॿियो साईं थोरो सुजाॻ थियो, छा चयो तव्हां? मुंहिंजा पियूं चर्स। हा हा साईं, हा छा चयो तव्हां? मुंहिंजा पियूं चर्स गुम अर्श। हलो साईं, हा हा ॿुधायो छा था चओ? पोइ लहूं न लहूं असांजी मर्ज़ी। अच्छा, छा पिया करियो हिते बिल्डिंग में तव्हां? हलो साईं, हा केतिरो टाइम तव्हांखे हिते बिल्डिंग में थियो आहे? हे मूंखे हिते 4 साल थी विया आहिनि। अच्छा, छा कंदा आहियो हिते बिल्डिंग में तव्हां? हिते आऊं ही पंहिंजो घरु आहे। घर? ही पंहिंजो घरु आहे, ही पंहिंजो पिया पंहिंजो घरु आहे। अच्छा, छा कंदा आहियो तव्हां हिते? आऊं हिते छा कयो हिते आऊं सुम्हंदो आहियां, विहंदो आहियां। हीअ सुम्हण जी जाइ आहे? हलो साईं, हा सुम्हंदो आहियां, विहंदो आहियां, पीअंदो आहियां। पोइ तव्हांखे केरु कुझु चवंदो कोन्हे? ही कोन चवंदो मूंखे, कोन चवंदो। तव्हांखे केरु कोन चवंदो आहे त हिते तव्हां छा पिया करियो? केरु चवंदो मूंखे? ही मुंहिंजो घरु, मूंखे खाराईंदो बि इहो आहे, मूंखे प्यारींदो बि इहो आहे। मतिलबु माना कीअं खाराईंदो पीआरींदो आहे तव्हांखे? ही हिकिड़ो ॾींहुं दर विकिणा, दरियूं विकिणा, सभु ख़र्च ई ॾींदो आहे। पोइ हे ॻोठाणा तव्हांखे कोन ॾिसंदा आहिनि? कहिड़ो ॻोठाणो? हिते जेके हे हलंदा आहिनि शहर जा माण्हू, इहे तव्हांखे कोन ॾिसंदा आहिनि? तोखे हिन ॻोठ में को माण्हू ॾिसण में अचे थो? न। तो कहिड़ो माण्हू? तव्हांखे माना 4 साल थी विया आहिनि, तव्हां हिन बिल्डिंग मां तव्हां दरियूं दरवा 4.5 साल, 4.5 साल। 4.5 साल तव्हां हितां दरियूं दरवाज़ा फर्नीचर विकिणी माना पंहिंजो नशो ऐं खाधो पीतो हलाईंदा आहियो साईं? हा माना तव्हां हितां दरियूं दरवाज़ा कढी फर्नीचर विकिणी पाण जो नशो ऐं खाधो पीतो हलाईंदा आहियो? नशे जी आऊं तुंहिंजो भाई, तुंहिंजो साईं भाई साईं तव्हांजो इंटरव्यू हले पियो, साम्हूं कैमरा हले पई, किथे आहे? ही साम्हूं कैमरा हले पई। तव्हां वटि हिते को अहिड़ो आस्ते हल, किरी न पए। किथे पई हले? हले पई, साम्हूं कैमरा हले पई। एॾा अची किथे पई हले? साईं हिते न हल। साईं साईं हेॾा ॻाल्हायो, तव्हांखे अॼु ताईं के न आहे चयो त हिते छो था हीउ कमु करियो जा हिते? चई मूंखे कंहिं चयो? हमारा थुलो, हमारा उन चयो हा चीचे इहो कमु न कर, हिते आऊं हंगंदो आहियां। हंगंदो आहियां? अच्छा, थुलो अमराओ? थुलो हमारा हिकिड़ो। अच्छा, पोइ तूं हुनखे छा चयो? हलो साईं, हा तूं हुनखे पोइ छा हलो चयो? हलो, तूं हुनखे थुले अमरा खे छा चयो? मूं हुनखे छा चयो बि यादि करे? साईं हा थुले अमरा जंहिं चयो आऊं हुते हंगंदो आहियां, हा हुनखे पोइ तूं छा चयो? हुनखे मूं पाणी भरे ॾिनो। पाणी भरे माना हीअ मां ॻाल्हि ॿोल ॿुधी ऐं माण्हू ने ॾिठो यार विडियो ठाहिणु असांजी यकीन मञ दिलि कोन चवंदी आहे त अहिड़ा मंज़र तव्हां ताईं पेचायूं, पर अफ़सोस सां यार चवणो थो पए त हक़ीक़त में इहा हालति लॻी पई आहे यार। सरकारी बिल्डिंगुनि में मवाली, बदफ़ैली, बदहयाई, मास्तर मास्तराणियूं पंहिंजे घर सुकून सां पघारूं खणियो, पंहिंजा बच्चा प्राइवेट स्कूलनि में पढ़ायो, उन्हनि खे तरक़ी याफ़्ता करियो। मासूम ग़रीब ॿार जिन वटि अटे वठी खाइण जा पैसा न आहिनि माउ पीउ वटि, उन्हनि जा ॿार मिसकिन रुलंदा पिनंदा वतन। तव्हां इहा ॻाल्हि ॿुधी ही मवाली मूंखे मिलियो, होॾां 2 दोस्त मिलिया, यकीन मञो मुंहिंजी दिलि जेको आहे न उहा सफ़ा एतिरो त माना ग़मगीन थी वई आहे जो सिंध जी इहा हालति थी वई आहे, बिल्डिंगुनि जी इहा हालति थी वई आहे। घर वेठे पघारूं खाइनि था मास्तर मास्तरियाणियूं, ख़बर न आहे केतिरे अरसे खां उहो हराम वेही खाइनि था, उन्हनि खे त को अहसासु कोन्हे। पर ख़ुदा रा
ॻोठाणनि खे हथ ॿधी इहो अर्ज़ु आहे त ॿाहिरि निकिरो, पंहिंजो आवाज़ु बुलंद करियो, पंहिंजी न्याणियुनि जी, पंहिंजे मासूम गुलड़नि जहिड़े ॿचनि जी ज़िंदगी बर्बादु न करियो। हे सरकारी बिल्डिंगूं आबादु करियो। केतिरा टीचर ऐं टीचरियूं नयूं आयूं आहिनि जेके स्कूलनि में भर्ती थियूं आहिनि, ॿारनि खे पढ़ाइनि थियूं ऐं पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो। सिंध खे तरक़ीअ जी तरफ़ आणियो ऐं तइलीम वधायो। थैंक यू।